हिकिड़ो काफ़िलो वियो, चांडे साहब चयो काफ़िला के ई विया हिन दार दुनिया खे छॾे। कई काफ़िला विया, हर 50 साल खां बाद काफ़िलो मटिबो। मुंहिंजी उमिरि 50 साल काफ़िलो वियो हलियो सॼो। असांजा अबा विया, ॾाॾा विया, नाना विया, इहो हिकिड़ो काफ़िलो सॼो हलियो। हाणे असां पाण बाबा थी विया आहियूं, ॾाॾा ई नाना थी विया आहियूं। वरी 50 साल जे अंदरि असां वारो काफ़िलो बि हलियो वेंदो, वरी ॿियो काफ़िलो पियो तयारु थिए। इन्नमा मसलुल हयाति दुनिया कमा, जीअं ज़मीन साॻी हूंदी आहे पर पोख मटिबी रहबी आहे, ईअं ई दुनिया जो जहान, दुनिया जो चरखो साॻो पियो हलंदो, पर तव्हां मटिबा रहबो सदाई न हूंदो। हिकिड़ो फ़क़ीर हुयो दरवेश, वञे पियो रस्ते सां, ॾिठई त हिकिड़ो बंगलो आहे, ॿाहिरों खट पई आहे, मथनो विहाणो, पेरनो रली। वीचारो सफ़र जो थकायल, खट जो ख़ाली ॾिठई त सुम्ही पियो, निंड अची वियसि। थोरी देरि खां बाद बंगले जो मालिक वॾेरो आयो, ॾिठई त हिकिड़ो पेनू फ़क़ीर खट ते सुतो पियो आहे। सुभाणे खां पकिड़े रुगो हणी करे चई सघे ही को मुसाफ़िर खानो आहे छा, जो सॼो ॾींहुं पिनी वरी हिते सुता पिया हो। त उन दरवेश रोई करे चयो, मुंहिंजा रईस मां त मुसाफ़िर खानो सम्झो। वॾेरे चयो, न बाबा ही मुसाफ़िर खानो न आहे, ही मुंहिंजो बंगलो आहे, मुंहिंजी औताक आहे। मुसाफ़िर खाना वञी रोडनि ऐं रस्तनि ते ॻोल्ह। त उन दरवेश चयो, मुंहिंजा रईस भला तोखां अॻु हिन बंगले में केरु रहंदो? चई बाबो। भला बाबा खां अॻु में चई ॾाॾो। भला ॾाॾा खां अॻु में चई पर ॾाॾो। फ़क़ीर चयो, पोइ तुंहिंजो पीउ, तुंहिंजो ॾाॾो, तुंहिंजो पर ॾाॾो किथे आहिनि? उन्हनि खे वठी आ त मां उन्हनि खां पुछा कयां त ही बंगलो वाया मुसाफ़िर खानो आहे। त रईस रोई करे चयो, यार उहे त सभु मरी विया, केर बि ज़िंदा न आहे। त उन दरवेश मुस्कुराए करे चयो, इन जे करे त मां चयो ही मुसाफ़िर खानो आहे। ओ मुंहिंजा वॾेरा, जॾहिं तुंहिंजो पीउ हिते कोन रहियो, तुंहिंजो ॾाॾो हिते कोन रहियो, तुंहिंजो पर ॾाॾो हिते कोन रहियो, रईस तूं बि हिन बंगले में कोन रहंदे। 3 ॾींहंनि खां बाद तुंहिंजो सफ़र बि अञा अॻिते आहे, मां बि 2-3 मिंट आराम करे हलियो वेंदुसि। यार ही बंगलो न आहे, औताक न आहे, सॼो जहान मुसाफ़िर खानो, सॼो जहान मुसाफ़िर खानो। कोई रौनक बन गया पखियां दी, कोई छोड़ के शीश महल चलिया। के त कखाड़नि घरनि में भी बोर्ड में खिलंदा पिया अचनि, छपर में छननि में भी शादियूं ऐं ख़ुशियूं पिया मल्हाइनि। के त शीशनि जा महलात, किरोड़नि जा बंगला छॾे वञी कारी क़बर में पिया। कोई पलिया नाज़ ते नखरियां विच, कोई रेत गरम ते थल चलिया। इंजा त कुत्ता भी गोश्त पिया खाइनि, कुकुड़ भी बादाम ऐं अखरोट पिया खाइनि। के वीचारा रात जे गबे जे लाइ परेशान। हाउ रब तुंहिंजी कुदरत जा फैसला। कोई भुल गया मकसद आवंदा, कोई करके मकसद हल चलिया। के कुकुड़नि जी मेल, कुतनि रिछ जे बछ, ॾांदनि ऐं गॾनि जी गोए ते, शराब खाननि में, ज़िना खाननि में मस्त। के त आधी रात जो मुसल्ले ते बीठा पिया था रोअनि, मन रब राज़ी थी। कोई भुल गया मकसद आवंदा, कोई करके मकसद हल चलिया। इत हर कोई फरीद मुसाफिर है, कोई हज चलिया, कोई कल